आगाह की अवां खे अहम ख़बर है। तहरीक इंसाफ के चेयरमैन इमरान खान की सदारत हेठ पार्लियामानी पार्टी जो इजलास थियो। कौमी असैम्बली में इस्तीफ़ाउन जो फ़ैसिलो किया वियो है। कुछ मेंबरन पारां इमरान खान के इस्तीफ़ाउ न ॾियण जो मशवरो ॾिनो वियो है। जॾहिं त कुछ मेंबरन पारां मशवरो ॾिनो वियो आहे त असांखे ऐवान में ॼमी मुक़ाबिलो करणु घुरिजे, असां मैदान ख़ाली न छॾींदासीं, असां कंहिं सूरत में असैम्बली में न विहंदासीं। इमरान खान जो चवणु आहे त असां कंहिं बि सूरत में असैम्बली में न विहंदासीं, जॾहिं त मुराद सईद क़ौमी असैम्बली जी मेंबरशिप तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया तहरीक इंसाफ जे चेयरमैन इमरान खान जी सदारत हेठि पार्लियामानी पार्टी जो इजलास थियो आहे। क़ौमी असैम्बली मां इस्तीफ़ाउनि जो फ़ैसिलो कयो वियो आहे। कुछ मेंबरनि पारां इमरान खान के इस्तीफ़ाउ न ॾियण जो मशवरो ॾिनो वियो आहे। राब्तो कयो आहे इस्लामाबाद में ब्यूरो चीफ कुर्बान बलोच सां। कुर्बान, आगाह कजो, तहरीक इंसाफ के चेयरमैन इमरान खान की सदारत हेठ पार्लियामानी पार्टी जो इजलास थियो, जॾहिं त पार्टी इजलास में क़ौमी असैम्बली तां इस्तीफ़ाउनि जो फ़ैसिलो कयो वियो आहे। बिल्कुल अॻूणे वज़ीर आज़म खान में तहरीक इंसाफ ऐं उनके इत्तेहादी जेके आहिनि पार्लियामेंट पार्टी जो इजलास थियो आहे। शेख रशीद इंसाफ के क़ौमी असैम्बली मेंबर ने शिरकत कई है। इन ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ज़रिया ॿुधाइनि था त पार्लियामेंट्री पार्टी जे इजलास में उहो तय कयो वियो त वज़ीर आज़म जी चूंड खां बाद पार्टी तरफ़ां इस्तीफ़ाऊं ॾिनियूं वेंदियूं ऐं इन हवाले सां पार्टी में उते पार्लियामेंट पार्टी जे इजलास में फ़ैसिलो थी वियो। हाणे जॾहिं जीअं क़ौमी असैम्बली जो इजलास शुरू थींदो त वज़ीर आज़म जी चूंड थींदी। ज़रिया ॿुधाइनि था त उन में तहरीक इंसाफ जा जेके आहिनि मेंबर उहे शिरकत कंदा ऐं उन खां पोइ गॾियल तौर ते इस्तीफ़ाऊं ॾिनियूं वेंदियूं। ठीक है कुर्बान, बड़ी मेहरबानी अवां जी तफ़सील खां गॾु करण लाइ।